नाज़रीन, बखर जमाली में मङणहार फकीर कोरोना वायरस सबब शादियुनि जा प्रोग्राम तोड़ी मलाखड़ा बंद थियण करे बुख ऐं बेरोज़गारी जो शिकार थी विया आहिनि। इन हवाले से पेश आहे कादिर लाखो जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं बखर जमाली लग आशकिली सिटी में, जिते कोरोना जी वबा हलंदड़ ते मङणहार फकीर जेके काफ़ी वक़्त खां बेरोज़गार आहिनि, अचो त उन्हनि सां वीचार वंडियूं त उमेरान टीवी सां कहिड़ा वीचार वंडींदा। असीं गरीब फ़क़ीर आहियूं, असांजी मदद करियो। कारी आहियूं, असांजी मदद करियो, बि वॾी महिरबानी आहे। जीअं त असीं गरीब मिस्किन आहियूं मङणहार फ़क़ीर, असांजी का बि सरकार जे तरफ़ां कंहिं सहारा कान लधी आहे। असांजो ई अर्ज़ु आहे त महिरबानी करे असीं गरीब मिस्किन आहियूं, असांजी कहिड़े न कहिड़े हिसाब सां सहारा लधी वञे त जीअं असीं बचनि जो रोज़गार कयूं। गरीब फ़क़ीर आहियूं, असीं ॿियनि जे ख़ुशियुनि में वञी करे उन्हनि जी ख़ुशियूं दुबाला कयूं था। असांखे किन महीननि खां वठी बेरोज़गार वेठा आहियूं हिन कोरोना वबा जे करे। असांजे ग़रीबनि खे का बि इंतिज़ामिया सहारा न लधी आहे। महिरबानी करे असांजी सहायता कनि ऐं असांखे को न को अहिड़ो इज़ाफ़ो ॾियनि जंहिंमें असीं पेट गुज़ार करे सघूं बचनि।